नाज़रीन, कोटड़ी में ओखरी वासी खासखेली बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे इल्ज़ाम हयो आहे त संदन मुखालफ़न खे कूड़नि केसनि में फासायो आहे। पुलिस बि संदन वंगारो बणिजी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नवीद पवर। नाज़रीन, एसएचओ जामशोरो पारां अकरे वासियुनि दोस्त अली खासखेली, वाजिद खासखेली, सजाद खासखेली समेत 5 खां वधीक ॼणनि ते कूड़ी एफआईआर मुबीना तौर कूड़ी एफआईआर दाख़िल कई वई आहे। उन ख़िलाफ़ हिन वक़्तु प्रेस क्लब कोटड़ी ते एहतजाज कयो पियो। अचो त हिते मौजूद ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जा छा मुतालबा आहिनि। सर, मुतालबो असांजो इहो आहे, मौजूद शख़्सियत दोस्त अली खासखेली बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे। अकरे जी खासखेली बिरादरी जो चङो मुड़ुसु आहे, जंहिं ते कूड़ी एफआईआर अगवा जी जामशोरो थाणे ते कटाई वई आहे, जंहिंमें मुलविस एसएचओ आदम अबड़ो जामशोरो जंहिं पैसा रिश्वत वठी कूड़ी एफआईआर दाख़िल कई वई आहे भासरनि जे चवण ते। ऐं असांजूं बि एफआईआरूं थियल आहिनि चोरनि जे मथां। उहे चोर असां ते उन एफआईआर में अगवा में शाहिद आहिनि, जिन ते पैसा वठी एसएचओ जामशोरो एफआईआर कई आहे कूड़ी। फौरी तौर में एसएचओ जामशोरो खे हटायो वञे। ॿी सूरत में एसएसपी ऑफिस जे अॻियां एहतजाज कयो वेंदो, मुज़ाहिरो कयो वेंदो, धरणो हयो वेंदो। डीआईजी ऑफिस जे अॻियां हैदराबाद धरणो हयो वेंदो। कूड़ी एफआईआर ख़त्म करियो। एसएचओ जामशोरो दोस्त अली खासखेली खे तंग तो करे तमामु कूड़ी एफआईआर करियो, ये ख़त्म करियो। मुतालबो इहो त जेको एसएचओ जामशोरे वारो आहे उहो कूड़ियूं एफआईआर करे पियो दोस्त अली ते खासखेली ते। महिरबानी करे या कूड़ी दरकार ख़त्म कई वञे, एसएचओ खे हटायो वञे। एफआईआरूं कटाए जेको हुन ते जामशोरो एसएचओ उन खे हटायो वञे। असांजो इहो ई आहे मुतालबो, जो कूड़ियूं एफआईआरूं कटे पैसा रिश्वत वठी उन खे हटायो वञे। मतिलबु असांजो इहो आहे त दोस्त अली खासखेली मौजूद माण्हू असांजो आहे चङो आहे, उन जे ख़िलाफ़ कूड़ी एफआईआरूं कयूं वञे एसएचओ जामशोरो। ठीकु आहे, असांजो मुतालबो इहो त इन कानूनी कार्रवाई कई वञे, इन खे हटायो वञे। न त इन खां असां वधीक जेको असां जुलूस कंदासीं, रोड बंदि कंदासीं। असांजी मौजूद शख़्सियत दोस्त अली खासखेली अकरे शरीफ़ जो, जंहिं ते बेगुनाह एफआईआर कई वई आहे अगवा बराए तावान जी। सो असां एसएसपी जामशोरो खे अपील था कयूं त बेगुनाह एफआईआर ऐं एसएचओ आदम अबड़ो जंहिं 50,000 रुपया रिश्वत वठी ऐं वॾेरे दोस्त अली खासखेली ते बेगुनाह एफआईआर कई आहे। सो एसएचओ जामशोरो आदम अबड़ो खे फौरी तौर ते हटायो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त दोस्त अली खासखेली मौजूद माण्हू खासखेली बिरादर जो चङो उन ते कूड़ियूं एफआईआर कटी वई आहे। एसएचओ जामशोरो आदम अबड़ो जंहिं रिश्वत वठी दोस्त अली खासखेली ते कूड़ी एफआईआर कटी वई आहे अगवा केस जी। सॼी एसएचओ आदम अबड़े खे ख़बर आहे त छोकिरी कंहिं कोन्हे रिश्वत वरिती, माण्हू ज़ाहिर न पियो करे एसएचओ आदम अबड़ो। असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे एसएसपी जामशोरो खे रिक्वेस्ट आहे त आदम अबड़े खे जल्द मां जल्द हटायो वञे। ॿी सूरत में एसएसपी जामशोरो ऑफिस जे अॻियां असां एहतजाज कंदासीं। असांखे इंसाफ़ खपे, एसएचओ आदम अबड़ो खे फौरी तौर हटायो वञे। कैमरामैन वलीद हसन सां गॾु नवीद पवर, मेहरान टीवी।